वडेरो लाल लॻ यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जे ॻोठ चोटी ठोड़ा जे ॻोठाणनि सॼण ख़ासकेली इब्राहिम ख़ासकेली जी अॻवाणी में भटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। नारेबाज़ी कंदे अॻवाणनि ज़हूर ख़ासकेली, इम्तियाज़ ख़ासकेली ऐं ॿियनि दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त असां 30 सालनि खां पीपी खे वोट ॾींदा अचूं पिया, पर अॼु बि असांजे ॻोठ में न प्राइमरी स्कूल, अस्पताल, ड्रेनेज सिस्टम, सीसी ब्लॉक ऐं नालियुनि समेत खोड़ सारा तरक़ियाती कम न कराया विया आहिनि। बरसात जो गंदो पाणी बीहण करे मासूम ॿारड़ा, औरतूं तोड़े नौजवान मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पीपी जे कंहिं बि उम्मीदवार खे वोट न ॾींदासीं। असां वज़ीर आला सिंध खां मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ जा बुनियादी मसइला फ़ौरी हल कया वञनि।